नाज़रीन, महांगाई जे हिन दौर में वॻण शहर में मासूम ॿार तालीम बजाए पोरियो करण ते मजबूर बणियल आहिनि। उन हवाले सां तफ़सील ॾिसूं था फतह मोहम्मद अब्बासी जी हिन रिपोर्ट में। वॻण ऐं भरपासे में तालीम जी घटिताईअ सबबि गुरबत काही पई। ॿारड़ा पढ़ण बजाए कमु करण में लॻी विया। शहर ऐं भरपासे जा ॿारड़ा जिन जी उमिरि पढ़ण जी आहे, उहे सुबुह जो सवेर रोडनि ते मुंगेरा, पकोड़ा, गंडेरी समेत ॿियूं शयूं खपाईंदे नज़र अचनि था। पर तक जे चूंडियल नुमाइंदनि जी अखियुनि ते पटियूं ॿधल। पिणु सिंध हुकूमत ॿारड़नि जे हक़नि जी ठेकेदार तंज़ीमुनि एनजीओज़ बि ॿारड़नि जी तालीम ऐं जिबरी पोरियो करण ते अखियूं ॿूटे छॾियूं आहिनि। उन सिलसिले में शहर जे सियासी समाजी अॻवान कामिल गुलाम सिंह, गुलाब वॻण, शरफदीन पंवर, अब्दुल कईम बुलेदी ऐं ॿियनि चयो त अमीर ॾींहों ॾींहुं अमीर थींदो पियो वञे। ग़रीब माण्हू गुरबत, बख, बदहाली, बेरोज़गारीअ खां तंग अची पंहिंजे मासूम ॿारड़नि खे पोरियो कराइण लॻा आहिनि, जिन जी उमिरि आहे पढ़ाइण जी, पर वालिदीन मजबूरियुनि सबबि खेनि पोरियो कराइण ते मजबूर आहिनि। अक्सर पोरियतुनि जा ॿारड़ा बि शहर में पोरियो कंदे नज़र अचनि था। बूट गाॾियुनि जा शीशा साफ़ कंदड़ ॿारड़नि जी सदा कंहिंखे ॿुधण में नथी अचे। तालीम पिराए इज़त जी ज़िंदगी गुज़ारण जी ख़्वाहिश मन में ई पलिजंदी रहे थी। पिणु चाइल्ड प्रोटेक्शन तंज़ीमूं बि ख़ामोश तमाशे बणियल आहिनि। पिणु चूंडियल नुमाइंदनि में मासूम ॿारड़नि ते थींदड़ तशदुद समेत पढ़ाइण ख़ातिर को बि अमली कमु नाहे कयो। खेनि अखियूं बंदि कयूं आहिनि। हाणे मथां इलेक्शन आहे, साॻे चेहरा अची रहिया आहिनि, जिन मासूम ॿारड़नि जी बहबूद तालीम गुरबत ख़तमु करण लाइ को बि जोॻो बंदोबस्तु नाहे करे सघिया। जॾहिं त पोरियो कंदड़ मासूम निगरनि मोहसिन अली, हसनैन, जुनैद अहमद, कामरान मुगरी, अयाज़ अली खासकेली ऐं ॿियनि चयो त घर जूं ज़रूरतूं वधीक आहिनि। पोरियो करे वालिदीन जो सहारो बणिजूं था। हुकूमत असांजी वाहर करे त असीं तालीम हासिलु करे सघंदासीं, पर मिसकीन आहियूं। बुख, बदहाली, महांगाई, गुरबत जे करे वालिदीन परेशान रहंदा आहिनि। उन लाइ शहर में पकोड़ा, चिप्स, मुंगेरा, गंडेरी, मोटरसाइकिल जी गैरेज समेत ॿियूं शयूं विकिरो कंदा आहियूं। इंसान आहियूं, ॿियनि आॾो हथु टंगण खां बहितर आहे त पाण ई रोज़गार करे वालिदीन जो सहारो बणिजी घर जूं घुरिजूं पूरियूं करियूं था। हुकूमत खे अपील आहे त असांखे वज़ीफ़ो ॾेई तालीम समेत रोज़गार जी फराहमीअ लाइ जोॻा बंदोबस्त कया वञनि, जीअं पाण पढ़ी लिखी माउ पीउ जो सहारो बणिजी सघूं। कैमरामैन काशी तीवण सां गॾु फतेह मोहम्मद अब्बासी, SS TV न्यूज़, वॻण।